विरहाङे खां पोइ जॾहिं असां हिंदू सिंधियुनि सिंध छॾी त जिते जिते वसियासीं पंहिंजे सरल ऐं तहज़ीबी सुभाउ जे कारण उतां जे रंग में रंगिजी वियासीं। त उतां जी भाषा तहज़ीब असां अपनाई आहे, जंहिंजो के सिंधी भाषा जे मथां थोरो असरु अॼु जी तारीख़ में ॾिसण थो अचे। त सिंधी भाषा जे आईंदे जे बारे में तव्हां केतिरा आशावादी आहियो? एक्चुअली कहीं बि कम्युनिटी खे ख़तम न करे सघिबो आहे। जेकॾहिं उनखे ख़तम करणो हुजे त पोइ उनजी ॿोली खे ख़तम कयो वेंदो आहे। माना कम्युनिटी खे ख़तम करणो आहे त उनजी ॿोलीअ खे ख़तम करणु, ॿोली खे ख़तम करे छॾियो, उहा ख़तम थी वेंदी। उहा दुनिया जी अमीर तरीन ॿोलियुनि में जो आहे। अमीर तरीन जेके ॿोलियूं आहिनि, इन करे असांजी सिंधी खे संस्कृत जी भेण चयो वेंदो आहे। बिल्कुलु इहे ॿई चयो संस्कृत जी भेण आहे। त असांजी जेका ॿोली आहे उहा अकेली ॿोली आहे जंहिंमें 52 अखर। बाक़ी दुनिया जूं जेतिरी ॿोलियूं आहिनि, कंहिंमें 26 नहीं, कंहिंमें 22 नहीं, वधि वधि कंहिंखे 32 ऐं 36 ताईं नहीं। 36 खां मथे तक़रीबन घटि आहिनि। असांजी ॿोली में 52 अक्षर। इन करे असां हर पूरे संसार खे कवर कंदो। इन करे ॿियूं जेके बि कम्युनिटीज़ आहिनि उन्हनि जेका ज़बान आहे जेको ॻाल्हाईंदा आहिनि, कंहिंजी साॼे खां उनजी ज़बान खाॿे हलंदी आहे, कंहिंजी हेठि खां मथे हूंदी आहे, कंहिंखे आड़े खां तिरछी हलंदी आहे, कंहिंजी कीअं फिरंदी आहे। लेकिन असांजी सिंधी कम्युनिटी अकेली ज़बान आहे जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त असांजी ज़बान गोल घुमंदी आहे। यानी असां पूरे वर्ल्ड खे कवर था कयूं। जे वर्ल्ड जो गोलो आहे, असांजी ज़बान गोल घुमंदी आहे। इन करे कंहिं बि अंग्रेज़ खां वधीक असां अंग्रेज़ी बहितर ॻाल्हाए सघूं था। कंहिं बि फ्रेंच खां वधीक असां बहितर फ्रेंच ॻाल्हाए सघूं था। कंहिं बि दुनिया जी ॿोली जो जेको उन्हनि जो जेको पंहिंजो आहे, उन्हनि खां असां वधीक सिंधी बहितर ॻाल्हाए सघूं था। छाकाणि असां पूरे वर्ल्ड खे कवर था करूं। तंहिंजे करे असां इहो चई सघंदा आहियूं त जेकॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदड़ हूंदासीं, असां दुनिया जूं सभु ॿोलियूं ॻाल्हाए सघूं था। जेकॾहिं असांखे सिंधी वई त असां हिकिड़ा महदूद थी वेंदासीं, लिमिटेड थी वेंदासीं। इन करे असांजी ॿोली असांजे ॿारनि खे पंहिंजो पाण में उहा अचणी खपे। असांजी इहा कोशिशि हुजणु खपे। ऐं ॿोली जो असरु एतिरो आहे, असांजी ॿोली एतिरी अमीर तरीन ॿोली आहे। इन करे असां सिंधी जेको तरक़ी जो जेको कारण आहे, जेको असां पंहिंजो पाण खे कुझु सम्झंदा आहियूं त शायदि असां एॾी वॾी तरक़ी कई आहे या कुझु बि कई आहे, जिते वियाऊं असां कुझु कयो आहे, हक़ीक़त में उनजो जेको आहे असांखे उन धरती जो, उन ॿोली जो गहरो प्रभाव आहे। उन जो अहसान आहे। हक़ीक़त में असांखे जेके दुआऊं आसीसाऊं जेके बि मिलियूं नी, त असां खणी करे निकिताऊं। इन जे करे हक़ीक़त में उनजो, इन करे असां उनखे खणी करे हलंदासीं, साण करे हलंदासीं त असांजी तरक़ी तेज़ी सां हलंदी रहंदी। जेकॾहिं न खणी हलियासीं, असां ॿारनि खे उहे न करे पहुचाए सघियासीं त हक़ीक़त में उनजी कमी रहिजी वेंदी। ऐं जेको असांजे ॿारनि मंझि जेको उन चीज़ जो अभाव रहियो, अभाव जो कारण इहो रहियो एक्चुअली त हक़ीक़त में असांखे हिकिड़ो साइकोलॉजिकली ज़हन में ॾिनो वियो भई जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी पढ़ियल हो त तव्हां जहिड़ो कोई आहे बि कोन, उहा फर्स्ट क्लास आहे। ऐं सेकेंड नंबर ते पोइ हिंदी उर्दू खे कोई बि नालो ॾियूं खणी, जेका असांजी लैंग्वेज हूंदी आहे, नेशनल लैंग्वेज असांजी काई बि हुजे, किथे बि रहूं, जंहिं इलाइक़े में रहूं था, उनखे बि सेकेंड क्लास कयो वियो साइकोलॉजिकली। असांखे सिंधी ॿोली खे हक़ीक़त में थर्ड क्लास कयो वियो। भई थर्ड क्लास ॿोली आहे, कंहिं कम जी कोन्हे, छा फ़ाइदो पवंदो, कहिड़ो थींदो, छा थींदो, वेंदासीं कहिड़ो बेनिफिट मिलंदो। ऐं जॾहिं कंहिंखे थर्ड क्लास चयो वेंदो आहे त आमतौर सां थर्ड क्लास कंहिंखे चवंदा आहिनि। अञा कुझु ख़राबु आहे ईअं खणी चइजे थर्ड क्लास, उनखे चयो वेंदो आहे। तंहिंजे करे साइकोलॉजिकली असांजी ॿोली खे थर्ड क्लास सॾियो वियो। इहा एक्चुअली असां सां हिकिड़ी साज़िश कई वई। असां सां हिकिड़ी वॾी वॾी साज़िश थी त असां सिंधी न ॻाल्हाईसीं त माना असांजा ॿार जेके अॻिते ॿियनि ॿोलियुनि ताईं महदूद थी वेंदा, उनखे पतो ई न हूंदो असां कुझु आहे। पर जेकॾहिं सिंधी उन्हनि खे आई त दुनिया जूं सभु ॿोलियूं ईंदियूं।
जंहिं ॾींहुं सिंधी भुलिजी वई उन ॾींहुं पाण लिमिटेड थी वेंदा। मतिलबु ॿोलीअ सां गॾोगॾु असांखे लिपि बि अचणु खपे, जो इन लिपीअ में 52 अक्षर आहिनि त उन जो लिपीअ जो बि हिकु महत्व आहे। मेन उन महत्व आहे बिल्कुलु। जेकॾहिं असांखे लिपि न आई त पोइ ॿी लिपि में इहे लफ़्ज़ कोन्हे। ॿियनि लिपियुनि में जे ॾ आहे, कंहिंखे तव्हां चओ त ॿियो को ॾेॾर थोरे चई सघंदो। ॼ आहे, कोई ॼाञूं थोरे चई सघंदो। अहिड़े नमूने असां वटि जेके अखर आहिनि या लिपि आहे उहा माना अहिड़ी चीज़ आहे जेका माना असांखे ऊचो करे थी ऐं असांखे उन खे संभाले करे, इहा माना हिकिड़ो असांजो अहिड़ो ज़ख़ीरो आहे, अहिड़ो ख़ज़ानो आहे। जेकॾहिं उनखे बढ़ाए रखियासीं त असां अमीर तरी हूंदासीं। अमीर माण्हू जो मक़सदु इहो आहे ख़ज़ानो हूंदो त अमीर हूंदो, ख़ज़ानो ई न हूंदो त छा थींदो। इन करे असांजी ॿोली, असांजी संस्कृति, असांजी तहज़ीब, असांजी तमदुन, असांजो सुभाउ उहा एक्चुअली हाई क्लास जो आहे। उहो हिकिड़ो अमीर तरीन आहे। इन करे उनखे बढ़ाए करे रखंदासीं त असां उन ऊचाई खे छूंदासीं, न बढ़ाए रखंदासीं त पोइ पोइ थी वेंदा। असां उन्हनि में थोरो जागृता आणूं त जीअं उहे नौजवान जेके अॼु आहिनि उहे बि घणे क़दुरु सिंधी ॻाल्हाए सघनि था, हरूभरू ईअं न आहे त, पर असांजे ॿारनि में इहा हिकिड़ी सम्झ हुअणु खपे त असां सिंधी छो ॻाल्हायूं या छो थियूं। छो ॻाल्हायूं असांखे इहो पतो हुजे त असां इन करे ॻाल्हायूं जंहिंसां सिंधी ॻाल्हाए सघूं था पूरी दुनिया खे कवर करे सघूं था। न ॻाल्हाए सघिया त असां घटिजी वेंदासीं। हा, जेकॾहिं सिंधी असां आहियूं त असां हिकिड़े मादल सां वास्तो रखंदव, पूरी दुनिया सां वास्तो रखंदव। जंहिं ॾींहुं असां पंहिंजो पाण खे विञाए छॾियोसीं हिकिड़े कोने वारा बणिजी वेंदासीं।